ख़्वाजा फरीद दीन तार ते किताब लिखियो आहे मंतक तैर पारसीअ में आहे शहर में कंदुसि ऐं उन में लिखियलु आहे त हिकिड़ो लख पखियुनि जो तिन ख़्यालु कयो त असां सीमरू पखी ॾिसूं माना ख़ुदा खे ॾिसूं ऐं उन जे लाइ पोइ हिकिड़े रहबर खे हुद हुद पखीअ खे चऊं तूं असांजो रहबर थी तूं वञी असांखे ॾेखार चऊं त को काफ़ जबल में आहे पोइ वठी कंदी हलिया लख पखी पोइ किथे ऋण पटाया पोइ उञुनि में झोलनि में मरी किरी पिया के मरी पिया के अॻिते हली से वरी तालाब आया ऐं ढंढूं आयूं मच्छियूं आयूं ॿियूं आयूं के चवंदो भई न हुते मुसीबत मां निकिरी आयूं हाणे अॻिते कहिड़ो ठहियो के हुते वेही रहिया के अॻियां वरी बाग़ आया उन्हनि बाग़नि जे मेवनि ते वेही रहिया के फसलुनि ते वेही रहिया के वरी शिकारनि जे शिकार थी विया लख माण्हुनि में पखियुनि में बाक़ी वञी 30 पखी बचिया पोइ अची पहुता कोकाफ ते पंहिंजे लीडर खे चयूं हाणे ॿुधाए कोकाफ अची वियो ऐं घणनि जूं तइदादूं ख़तमु थी वियो हुनजो 30 जेको आहे अखर सी चइबो आहे 30 खे पारसीअ में माना 30 ऐं मुर्ग माना पखी तई ख़ुदि मुर्ग आयो सी मुर्ग आयो तई ख़ुदि सी मुर्ग आयो हाणे तव्हांखे ॿिए सी मुर्ग उॾण जी ज़रूरत ई कान्हे सो उन वांगुरु हीउ वॾो फ़ासिलो आहे ज़िंदगीअ जो ज़िंदगीअ में कामयाबु थोरा था बचनि पोइ विच में वियो वञनि के फिरियो वञनि के भुलिजो वञनि के कीअं था थियनि पोइ वञी सी मुर्ग था बचनि शेख अयाज़ जे बारे में ॿुधायो त इन तव्हांखे जुदा छो थी शेख अयाज़ 4 दोस्त हुआ हिसामुद्दीन राशिदी सोबो ज्ञान चंदानी उखो ऐं मोहम्मद इब्राहिम जोयो ॿियो रशीद भट्टी 4 मुख हुआ पोइ उन्हनि चइनी हिनखे सलाह ॾिनी त तूं तोखे लालच वठी वई आहे हिकिड़ी रांदि थींदी आहे तंहिंखे चइबो आहे आरफ़बाज़ी पर उनखे अॼुकल्ह दुनिया में लूडो था चवनि पोइ उन में ॾाकणियूं पवनि ऐं उन में नांग पवनि ॾाकनि तां चढ़ी वेंदो मथे पोइ बिस्त में पहुचण खां अॻु में वरी जेको नांगो जे मुंहं ते अची वियो त वरी लाहे वरी हा सो पछाड़ी वारो नांगो आहे तंहिंजो नालो आहे लालच ऐं ॿियो ख़ौफ़ ॿिए नांग जो आहे नालो ख़ौफ़ इहे वॾियूं शयूं जेके आहिनि जेकी लालच ॿियो ख़ौफ़ हाणे हिनखे इंसानु लालच खां ख़ाली कोन्हे ऐं हिनखे लालच थी था सियासत में त एतिरो कोन आहियां जेतिरो की हिन में शाइरीअ में या इल्म में क़ाबिलियत में हाणे मूंखे उन्हनि जो उजूरो मिलणु घुरिजे के वज़ीर थिया के कीअं थिया उन्हनि खां त वधीक क़ाबिल आहियां पोइ तूं अचु तूं यूनिवर्सिटी ते वाइस चांसलर चइनी सलाह ॾिनसि त न थिए तुंहिंजी इज़त सॼी ख़तमु थी वेंदी पोइ उन खां अॻु बि सो आऊं वियुसि गश्त में ज़बान जो मसालो पोइ हुते ख़ैर पियो बीस में ऐं सुतो पियोसि पचे आस्ते करे मुंहिंजे पेरनि खे ज़ोर में मूंखे चयईं त मुंहिंजे वास्ते कीअं वई चित तोखे मिलणु आहियां थकल आहियां पोइ मिलंदासीं इहो एडवोकेट्स ॾिनी आहे शाम जो एड्रेस उते मिलंदासीं उते ॻाल्हियूं कंदासीं या कोन छो ख़ौफ़ में ॾिठो त हिनखे हिकिड़ो डपु आहे ॿी लालच बि आहे
पोइ हिनखे जो सलाह कयूं त तूं वाइस चांसलर थी पोइ चई पर वाइस चांसलर थींदुसि पोइ चई तोखे सफ़ीर कंदुसि हिंदुस्तान में पोइ हीअं कंदुसि पोइ हीअं कंदुसि पोइ वियो चइनी सलाह ॾींदुसि त तूं न वञ पोइ हुनजी सलाह रद्द करे वियो मूंखां पुछई कोन सम्झो त हिनजो त रस्तो आहे तना पोइ वियो पोइ बदनामी थी निकितो पोइ सॼी इज़त जेका हुई सा ख़तमु थी वई हली हाणे मस वरी रियलाइज़ कयो अथसि त मूं जेको रस्तो वरितो सो ग़लति वरितो न का वज़ारत मिली न का सिफ़ारत मिली ऐं हाणे वरी वेठो आहे मैदान ते सो ईअं थियो हिकिड़ो किताब को आहे लिखियो अथमि तंहिंमें भुटे लाइ रखियऊं त हीअ जिना खां जेको 23 सालनि जे वर्के खां पोइ जिना जेको रुतबो हासिलु कयो सो हिन 7 साले में रुतबो हासिलु कयो वॾो दिमाग़ वारो हो पर हाणे वरी भुटो वरी मुश्किल पैदा थींदो त असांजो वॾो असेट थी आहे सिंध जो पीर मखतूम साहिबु हालनि वारो बहितरीनु अदीब सुठो माण्हू पर हिन मयार जा माण्हू मुश्किल पैदा थींदा पर आहे ज़मानो आहे तंहिंमें ज़माने में सुठा पाइनि ख़राब बि आहिनि तंहिंजे करे जेके गुज़र करे विया तंहिंखे तारीख़ में उन्हनि जो उहो हिसो ॾियणु घुरिजे जेको जंहिंजा हक़दार आहिनि ऐं भुटे खे चवां थो त बहितरीनु माण्हू जेके असांजा सिंध पैदा कया अथनि मां भुटो पोइ जिना पोइ अली मोहम्मद राशिदी पोइ जेके ख़ासियतूं आहिनि तिन खे छॾिबो कोन मरहूम हुसामुद्दीन राजदी जेको अली मोहम्मद राजदी मरहूम जो भाउ उनजे बारे में तव्हां छा रायो और मुंहिंजो गहरो दोस्त भाउ सभु कुझु हो मूं हयाती जो बयानु सो असां किताब ॾिनो आहे जनम गुज़ारियमि जिनसी राशिदी जो भुटे जो शाहनवाज़ भुटे जो हिन भुटे जो सभिनी जो पंहिंजो बयानु अदीब हो बहितरीनु बाबती हो हिकिड़े ॾींहुं मूं वटि आयो त तूं तार कर त भुटे त ऐं भाई माफ़ थिए मूं चयो अमेरिका जे प्रेसिडेंट तार कई आहे ऐं कैनेडा जे प्राइम मिनिस्टर तार कई आहे ऐं इंग्लैंड जे प्राइम मिनिस्टर तार कई आहे रशिया जी कई आहे सभिनी कई आहे ऐं पियो नज़रबंदि थियो मुंहिंजी तार असरु कीअं कंदी पोइ रोई ॾिनई पोइ मूं चयोमांसि छो चई मूं सां थोरो कयो हुई मूंखे मोकिलियो हुई बीमार पइजी वियुसि दिलि जो बीमार मूंखे मोकिलियईं रशिया में 2-3 लख रुपया ख़र्चु थिया से मुंहिंजो सरकारी ख़र्चु भरियईं